रहीम असां अॼु निकिता आहियूं अवामी राब्ता मुहिम जे सिलसिले में। ये मेमन ॻोठ बाज़ार खां वठी अवामी प्रेस क्लब ताईं असां पैदल मार्च कयो आहे, हैंडबिल तक़सीम कयो आहे ऐं अवाम खे इहो जेका आगाही ॾियूं पिया कि इहो जेका फार्म 47 जी हुकूमत आहे हीअ अवाम ते महांगाई जी बदतरीन तारीख़ जी बदतरीन महांगाई करे रही आहे। ॾिसो तव्हांजे साम्हूं आहे इहो जेका नओं बजट पेश कयो आहे। हिन बजट में अवाम खे छा रिलीफ मिलियो आहे? इमरान ख़ान खे जेका इन मुल्क जो उम्मत मुस्लिमा जो लीडर आहे उनखे पाबंद सलासल कयो वियो आहे। इन मुल्क में आइन मुअत्तल आहे। असां इन एहतिजाजी मार्च जे सिलसिले ते मुतालबो रखूं पिया कि इमरान ख़ान के फिलफोल रिहा कयो वञे ऐं हिन मुल्क में कानून जी बालदस्ती ऐं हुकूमत जमहूरियत जी बालदस्ती के जल्द से जल्द क़ाइमु कयो वञे। बजट में त अवाम खे रिलीफ छा, हर शइ में अवाम खे रिलीफ ॾियणु खपे, लेकिन हिते हिन मुल्क में जेका फार्म 47 जेका करे पई आहे इन में फार्म 47 जे हुकुमरान जेका वेठा आहिनि अवाम जे बारे में नथा सोचनि। इन करे जेका अवाम लाइ आगाही मुहिम जे सिलसिले में असां निकिता आहियूं ऐं अॼु अवामी प्रेस क्लब ते पहुता आहियूं। इन सिलसिले में मार्च भी कयो आहे ऐं हैंडबिल भी तक़सीम कयो आहे।